अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक की खबर जो स्लो जारी है। तव्हां सां नौकरी में ख़बर शेयर कंदा आहियूं। नौकरी जे फैज़ मोहम्मद खोखा ॻोठ में मस्जिद जे अंदरि घड़ियाल हणण वारी मामूली ॻाल्हि तां खोखर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़ो थी पियो आहे, जहिड़े जे नतीजे में लठियूं ऐं सोटा लॻण सबबि 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जहिड़े दौरान एतबार खोखर, दिलेर जान, लाल खान खोखर ऐं ॿी धुर जे अयाज़ अली, शाहिद अली ऐं असद खोखर खे वासन गणती जोगी हालत में तालका अस्पताल डोकरी पहुचायो वियो, जिते संदन इलाज जारी आहे। ॿिए तरफ़ ॿिन्ही धुरनि तरफ़ां हिक ॿिए ख़िलाफ़ डोकरी थाणे ते केस दाख़िल करायो, जंहिं बाद डोकरी पुलिस ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।